गुलशन में मूंखे भली ख़ार चऊं था। सिंध हुकूमत कमंद जो अघु 302 रुपया मुक़ररु करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंध सरकार कमंद जे अघ बाबति बाज़ाब्ता नोटिफिकेशन अञा ताईं जारी न कयो आहे। ज़रियनि इहा दावा कई आहे त सिंध हुकूमत कमंद जो अघु 302 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंध सरकार कमंद जे अघ बाबति बाज़ाब्ता तौर नोटिफिकेशन अञा ताईं जारी न कयो आहे। ज़रियनि इहा दावा कई आहे त सिंध हुकूमत कमंद जो अघु 302 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर शाहिद मीरानी खां। शाहिद, छा अपडेट्स आहिनि? जी में साहब, सिंध हुकूमत आबादगार तंज़ीमनि जी तजवीज़ुनि खे रद्द कंदे कमत जो फ़ी मण अघु 302 रुपया मुक़ररु करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंध हुकूमत पारां कमत जो सरकारी अघु मुक़ररु करण बाबति हिन वक़्त ताईं बाज़ाब्ता तौर ते को बि नोटिफिकेशन जारी न कयो वियो आहे। सिंध जे ज़रायत वारे सूबाई सलाहकार मंसूर वसाण जो चवणु आहे त कमत जा सरकारी अघु जेके आहिनि उहे 302 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वेंदो। इन हवाले सां सिंध आबादगार बोर्ड जेको गुज़िरियल शुगर केन बोर्ड जो इजलास थियो हुयो, उनमें उन्हनि तजवीज़ रखी हुई त कमत जो फ़ी मण अघु 321 रुपया मुक़ररु कयो वञे, पर उन तजवीज़ खे सिंध हुकूमत पारां रद्द करे कमत जो अघु जेको आहे 302 रुपया मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध आबादगार बोर्ड जे अॻवान महमूद नवाज़ शाह जो चवणु आहे त शुगर केन बोर्ड जो जेको गुज़िरियल इजलास थियो हुयो, उनमें कमत जी पोखी ते ईंदड़ जेके समूरा ख़र्चा आहिनि उनजा तफ़सील बि असां सिंध सरकार खे पेश कयासीं, जंहिंखे सिंध हुकूमत पारां तस्लीम बि कयो वियो हुयो। उनमें असां इहो तजवीज़ रखी हुई त 321 रुपया घटि में घटि फ़ी मण अघु जेको आहे उहो मुक़ररु कयो वञे, पर उनजे बावजूदि सिंध हुकूमत 302 रुपया जेको कमत जो फ़ी मण अघु मुक़ररु करे पई, इहो पासमा खे राज़ी करण लाइ कयो पियो वञे, जंहिंखे असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं।